अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया गौसपुर मां, जिते मुड़ुस हथां गोलियूं हणी मरणी कयल औरत दम ॾेई छॾियो आहे। ॻोठ वाहिद बख़्श भयो में बहादुर भयो ज़ाल सरदारा ख़ातून खे फायरिंग करे ज़ख़्मी कयो हो। 40 वरियनि जी औरत खे सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जिते दम ॾिनाई। पुलिस मुतासिर औरत जे मामे वाहिद बख़्श जी फ़रियाद ते एनसी दाख़िल कई, जांच जारी आहे। हिक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया, गौसपुर में मुड़ुस हथां गोलियूं हणी मरणी कयल औरत दम ॾेई छॾियो आहे। ॻोठ वाहिद बख़्श भयो में बहादुर भयो ज़ाल सरदारा ख़ातून खे फायरिंग करे ज़ख़्मी कयो हो। 40 वरियनि जी औरत खे सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते दम ॾिनाई। पुलिस मुतासिरा औरत जे मामे वाहिद बख़्श जी फ़रियाद ते एनसी दाख़िल कई, जांच जारी आहे। ज़ख़्मी औरत दम ॾेई छॾियो आहे। गौसपुर में मुड़ुस हथां गोलियूं हणी मरणी कयल औरत दम ॾेई छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर बरकत भयो खां। जी बरकत, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, मैं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त गौसपुर भरिसां ॻोठ वाहिद बख़्श खान भयो में हिकु ॾींहुं अॻु घरेलू अणबणत सां जवाबदार बहादुर भयो पंहिंजी 40 वरियनि जी ज़ाल सरदारा ख़ातून खे मुबैना पिस्टल जा फायर हणी मरणी करण बाद पाण फरार थी वियो हो। अहिड़ी इतला मिलण ते हद जी पुलिस ऐं वारिस वाक़े वारे हंधि पहुची मुस्मात सरदारा ख़ातून खे गणती जोगी हालत में खणाए गौसपुर जी रूरल हेल्थ सेंटर में आंदो, जिते खेसि इब्तिदाई तिबी इमदाद ॾियारे ज़ख़्मी औरत खे नाज़ुक हालत में सखर अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो हो, जिते ज़ख़्मी औरत अॼु असर वेले ज़ख़्मनि जा सूर नसण ते फ़ौत थी विया। ॿिए पासे गौसपुर पुलिस मुतासिर औरत जे मामे वाहिद बख़्श भयो जी फ़रियाद ते वाक़े जी एनसी दाख़िल करे वधीक जांच शुरू करे छॾी आहे, जॾहिं त पुलिस हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी नाहे करे सघी। जी ठीकु आहे, महिरबानी बरकत अपडेट करण लाइ।